तव्हांखे भली कार सिंध जे अंदरि पाणीअ जो तमामु वॾो प्रॉब्लम्स पैदा थियो आहे। तंहिंजे करे गुड्डू बैराज खां वठी कोटड़ी डाउन स्ट्रीम ताईं अगरि असां ॾिसूं था, हर तरफ़ असांखे पाणीअ जूं दाहूं नज़र अचनि थियूं। केनाल्स में पाणी न आहे, ज़री ज़मीनूं हुजनि, पीअण जो पाणी हुजनि, उहो न आहे। उनजे करे सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। ॾिसिजे थो आलमी उसूलनि मूजिबि या शरई कानूननि मूजिबि पुछड़ीअ जा जेके पाणी हूंदो आहे, पाणी वारा हूंदा आहिनि, उन्हनि ते हक़ु हूंदो आहे पुछड़ी वारनि जो सभ खां वधीक पाणीअ ते। पर बदकिस्मतीअ सां असां अगरि माज़ीअ में हलिया था वञूं, बरतानवी राज खां वठी ऐं 1991 जे मुआदे ताईं मुसलसल भञकड़ियूं थींदियूं अचनि थियूं ऐं उनखां पोइ समूरो जेको उनजो जेको बोझ आहे, जंहिंखे वज़न चइजे ऐं तकलीफ़, उहा सिंध भोगींदी रही आहे। सिंध जूं दाहूं सदियुनि खां वठी रहियूं आहिनि, एहतिजाज बि कंदी रहे थी सिंध, पर उन बावजूद बि सिंध खे पंहिंजे पाणी जेको हिसो आहे उहो पूरो नथो मिले। अगरि पाणीअ जी खोट थिए थी मथीं सतह ते, उनजो समूरो जेको ज़िम्मेवारी अचे थी, जेकी तकलीफ़ ॾिसे थी, उहा सिंध ॾिसे थी। 1991 जे मुआदे ते अमल नथो थिए। ईअं त 1991 जे मुआदे ते बि खोड़ सारा एतिराज़ सिंध खे रहिया आहिनि, पर उन ते बि कोन थो रहे, उन ते अमल नथो कयो वञे। उनजे करे असां जॾहिं कोटड़ी डाउन स्ट्रीम जी सूरत हाल ॾिसूं था, केटी बंदर जी सूरत हाल, ठटे बदीन जी सूरत हाल ॾिसूं था, हर तरफ़ ॾांहुं दाहूं अचनि थियूं। ज़मीन जेकी आहे, दरिया जेको आहे, उहो ऋण जी सूरत में असांखे नज़र अचे थो। समुंड तेज़ीअ सां मथे चढ़े पियो अचे, दरिया जो पाणी न वञण जे करे समुंड मथे अचे पियो, ज़मीन पाइजे पई। उनजे करे 35 लख एकड़ हिकिड़ो अंदाज़ो आहे त उहा ज़मीन जेको आहे समुंड ॾिड़काए चुको आहे। उनजे करे समूरी जेकी तहज़ीब आहे, इंसान मख़लूक जेकी समूरी आहे, उहा मख़लूक पाणी न हुजणु सबबु उहा सख़्ते में आहे। इन अहम सूरत हाल ते सिंध दाहूं करे पई, सरकारी सतह ते बि दाहूं कयूं पियूं वञनि, पर इर्सा जीअं त ईअं महसूसु जेको थिए थो मुसलसल ॾिसंदे, तजुर्बनि मां गुज़रंदे सिंध खे, त उहो पंजाब आॾो इर्सा बेवस बणियल नज़र अचे थी। उन में सिंध जो आपाशी खातो दाऊं कंदो रहे थो, सॼी सिंध सरापा एहतिजाज रहे थी। माज़ीअ जी समूरी स्ट्रगल खे ॾिसूं था त सिंध में पाणीअ जो जेको मामिलो आहे, पाणीअ जो केस जेको आहे, उहो इंतिहाई तकलीफ़ दे रहियो आहे ऐं उनजे करे माण्हुनि भोॻियो आहे ऐं उन मुतालबे ते अमल न थी सघियो आहे। जेके बि असीं माज़ीअ जी समूरी तारीख़ खे वठूं था, पुराणा मुआदनि खे ॾिसूं था, उहे केनाल्स कढिया पिया वञनि। चश्मा झेलम लिंक केनाल जेको फ़क़ति ॿोॾि जे दौरान कढणो आहे ऐं उन सूरत हाल में वाहिणो हो, पर उहो सॼो साल हले थो। उनजे करे पाणी न आहे। 60% पाणीअ जी खोट ईअं चइजे त थी चुकी आहे। ऐं कोटड़ी डाउन स्ट्रीम जिथे 10 AMF पाणी हर सालाना छॾिणो आहे, उते फ़क़ति 200 क्यूसिक पाणी छॾियो पियो वञे, जेको बि सरकारी अंग अखर आहिनि। पर अगरि ग्राउंड रियलिटी ॾिसूं था त समूरो कोटड़ी जेको डाउन स्ट्रीम आहे, उतां वारी उॾामी रही आहे। असां इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उतां जी सूरत हाल बि मालूम कंदासीं त सिंध जे अंदरि पाणी खोट ते माण्हू केतिरो परेशान आहिनि। अगरि जेके ख़बरूं साम्हूं अचनि थियूं, जेके शहरनि जा नाला अचनि था जिथे जिथे एहतिजाज थी रहिया आहिनि, इहे सरसरी जाइज़ो वठूं था। चंबड़, जोही, उॾेरोलाल, बहराम, कादरपुर हुजे, गोलाड़ची, मातली, जाती, सामारो, पीर वसण, खिपरो, पिथोरो, इन समूरा टंडोलियार हुजे, कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह हुजे, दादू, शिकारपुर, जैकवाबाद, ख़ैरपुर हुजे, उन समूरनि शहरनि में एहतिजाज पियो वञे। उन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे सखर मां जॉइन कयो आहे जान मोहम्मद महर, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि। लतीफ़ शोरो सीनियर रिपोर्टर आहिनि, उन्हनि कोटड़ी मां जॉइन कयो आहे। अमीर अली चांडियो नवाबशाह मां असां सां गॾु हूंदा। हनीफ़ सुहाग लाड़काणो मां, महबूब बिरोई ठटो मां हूंदा। हिन कोशिशि कंदासीं त हिन अहम इशूअ ते लाॻापियल ॿियनि बि माहिरनि खां बि ॻाल्हि ॿोल कयूं। जॾहिं त इमाम अली भलाई बि असां सां गॾु हैदराबाद मां, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति लतीफ़ शोरो तव्हां खां था कयूं। कोटड़ी डाउन स्ट्रीम आहे, पुछड़ी आहे, उन पुछड़ीअ जो जीअं त तमामु वॾो हूअं बि हक़ु हूंदो आहे ऐं नज़रअंदाज़ हमेशह रहंदी आहे पुछड़ीअ जी छा सूरत हाल आहे, डाउन स्ट्रीम, उतां जी आबादी, पीअण जो पाणी, ज़मीनुनि जी सूरत हाल, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? जी असलम, अॼु तमामु अहम इशू ते पाण ते गॾु थिया आहियूं। हिन वक़्तु असां डाउन स्ट्रीम कोटड़ी में सिंधु दरिया जे कप ते मौजूदु आहियूं। तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त हीअ जेका डाउन स्ट्रीम आहे कोटड़ी, जेका अॻु में सदाईं ॿारहं जेका आबाद हूंदी, हिते जेको आहे सदाईं दरिया मौजूदु में हूंदो। पर हिन वक़्तु कोटड़ी खां हेठि डाउन स्ट्रीम में पाणी जेको आहे 0 क्यूसिक आहे।
ऐं हीउ जेको दरिया जी जेके मौजूद बजाए हींअर दरिया जो जेको पेट आहे तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते दरिया बजाए वारी उॾामी रही आहे ऐं दरिया न पर हिकु रेगिस्तान जो ॾेख ॾेई रहियो आहे। जेका डाउन स्ट्रीम आहे उहा मुकमल तरह सां रेगिस्तान आहे। कोटड़ी खां झिरकनि ताईं 16 ॿियाणियूं आहिनि ऐं तक़रीबन 1.5 लख ते आबादी आहे मलाहनि जी, जिन जो गुज़र सफ़र बंदि आहे। तक़रीबन 2 लख खां मथे जेका कचे जी ज़मीन आहे आबादी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ फसल थींदा हुआ उहे मुकमल तौर सां ख़तम थी विया आहिनि, तबाह थी विया आहिनि। ऐं डाउन स्ट्रीम जेका हींअर जेका आबाद हूंदी सरसब्ज़ हूंदी उहा हिकिड़ी रेगिस्तान बणिजी वई आहे। हिकिड़े पासे पाणी न आहे, रोज़गार न आहे ऐं आबे जीवत जेको दरिया जो पलो उहो ख़तम थी चुको आहे, मच्छी ख़तम थी चुकी आहे। ॿिए पासे वरी हुन सां गॾोगॾु जेको पीअण जो पाणी आहे, जेको कोटड़ी जेको आहे 3 लख खां मथे आबादी वारो शहर आहे, उते पीअण जो पाणी कोन्हे ऐं डाउन स्ट्रीम में जेको कोटड़ी खे पाणी सप्लाई थींदो शहर में, उते पाणी न आहे, सप्लाई कोन थी थिए। अहिड़े नमूने साइट जो इलाइक़ो आहे कोटड़ी जो जेको उते जेके 20 खां मथे जेके कॉलोनियूं आहिनि 2 लख खां मथे आबादी आहे, उते पाणी न आहे। माण्हू एहतिजाज कनि पिया, माण्हू दाऊं कनि पिया, पर हिन वक़्त ताईं पुरसान हाल केरु बि न आहे, ॿुधण वारो केरु न आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हर साल जॾहिं मई जो महीनो शुरू थींदो त डाउन स्ट्रीम में तक़रीबन 5 खां 8 लख क्यूसिक पाणी छॾियो वेंदो ऐं दरिया जी जेका मौज जेका मोटी ईंदियूं हुयूं ऐं आपतलाणी सीज़न जेका 2 महीना हलंदी मई, जून, जुलाई, अगस्त ताईं वॾे पैमाने ते पले जो शिकार थींदो, आबे जीवत जो शिकार थींदो। कचे जा जेके ज़रई ज़मीन आबाद थींदी उन में जेको आहे गाह, मिर्च, चणा ऐं मटरनि जा फसल शानदार फसल थींदा हुआ। ऐं हिते जेको आहे तक़रीबन कोटड़ी खां झिरकनि ताईं परियां ताईं सभनि जी तइदाद में जेके ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं, पले जो 24 कलाक शिकार थींदो। मलाहनि जी हिकिड़ी ज़िंदगी ख़ुशहाल ज़िंदगी हुई ऐं हिकिड़ी दुनिया आबाद हुई। पर हींअर उहा सॼी दुनिया असांखे वीरान नज़र अचे थी ऐं तबाह थींदे नज़र अचे थी। हितां जा जेके मलाह आहिनि उहे जेके बुख ऐं बदहाली ख़ुदि ते मुबतला आहिनि, ख़ुदकुश करण ते मुबतला आहिनि। केतिरा ई त मलाह ही जेका जूह आहे, कोटड़ी जा जेका भाई कख आहिनि उहे बि छॾे हितां लॾ पलाण करे या त समुंड ते कराची हलिया विया आहिनि कमाइण लाइ या ॿियनि इलाइक़नि में हलिया विया आहिनि। त हीअ जेका डाउन स्ट्रीम आहे जेका कोटड़ी जी सुञाणप ईंदी, हितां जेको पलो सॼी दुनिया में सप्लाई कयो वेंदो हो, वॾो वापारु थींदो, वॾो आबियानो मिलंदो सरकार खे, उहो मुकमल तौर ते तबाहाल आहे। ऐं डाउन स्ट्रीम जेका आहे हिन वक़्तु सवाइ रेगिस्तान जे, सवाइ तबाही जे, सवाइ जेको वाक़ा करण जे कुझु बि नज़र नथी अचे। बिल्कुलु मलाहनि सां ॻाल्हायूं था, दाऊं कनि था। हीअ जेका सूरत हाल आहे ॾाढी गंभीर ऐं ख़तरनाक सूरत बिल्कुलु हाल लतीफ़, आहे ऐं जेका तमामु तव्हांखे बिल्कुलु नज़र लतीफ़, अचे पई, असांखे बि नज़र। तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। तव्हां विच दरिया में मौजूदु आहियो, वाक़ई वारी उॾामी रही आहे ऐं इते जिथे तव्हां मौजूदु आहियो हितां जी शानदार माज़ी रहियो आहे। गिदू बंदर बि तव्हांजे बिल्कुलु बैक साइड हो, जेको बंदरगाह हूंदो ऐं उहे मौज ऐं अॼु उते वारी उॾामी रही आहे। तमामु वरी बदकिस्मती आहे। जानवन महर, सखर में गडू बैराज जी छा सूरत हाल आहे? चयो पियो वञे त पाणी छॾियो वेंदो, हिन वक़्तु केतिरो पाणी छॾियो वियो आहे? केनालनि जी उते छा सूरत हाल आहे? आबादीअ जी छा सूरत हाल आहे? पीअण जे पाणीअ जी छा सूरत हाल आहे? जी अस्सलाम, हिन वक़्तु सिंध में मजमूई तौर ते पाणीअ जी शदीद खोट वारी सूरत हाल आहे। जेकॾहिं अॼु जा अंग अखर अवां सां शेयर कयूं त हिन वक़्तु सिंध में जेका पाणीअ जी मजमूई खोट आहे उहा 52.8 सैकड़ो आहे, जेका सिंध जे समूरनि बैराजनि ते खोट आहे। ऐं सखर बैराज ते 44.8 सैकड़ो खोट आहे ऐं कोटड़ी बैराज जेका आहे उन ते सभ खां वधीक 60 सैकड़ो पाणीअ जी हिन वक़्तु खोट हली रही आहे। सख़्तु खोट वारी हिन सूरत हाल में गुडू बैराज जा जेके वाह आहिनि, कैनाल आहिनि, उहे जेके पहिरीं मई ते खुलणा हुया, अप्रैल महीने जी पूरी बंदिश खां पोइ उहे अञा ताईं न खुली सघिया आहिनि। ऐं सुभाणे गुडू बैराज जा जेके कैनाल आहिनि उन्हनि मां 2 कैनाल सुभाणे खोलिया वेंदा, जॾहिं त हिकिड़ो जेको बेगारी आहे उहो 1 जून ते खोलियो वेंदो। इहो आपाशी खाते जे तरफ़ां ॿुधायो वियो आहे। गॾोगॾु सखर बैराज जे साॼे पासे जा कैनाल बि बंदि हुआ
जेके बि 15 मई ते खोलण जे लाइ ॿुधायो वियो आहे त 15 मई खां राइस कैनाल, दादू कैनाल, खीरथर ऐं बाक़ी जेके आहिनि उन्हनि में पाणी जेको आहे उहो छॾियो वेंदो। खीरथर में 400 क्यूसिक्स पाणी पीअण जे लाइ सिर्फ़ु फराहम कयो पियो वञे ऐं बाक़ी मुकमल तौर ते कैनाल बंदि आहिनि। त 15 मई खां सखर बैराज जे साॼे पासे जा कैनाल बि खोलिया वेंदा। हिन वक़्तु सिंध में पाणीअ जी शदीद खोट वारी सूरत हाल आहे ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी गुड्डू ऐं सखर बैराज ते पाणीअ वारी सूरत हाल में कुझु मामूली बहितरी अचणु शुरू थी आहे। आबपाशी खाते जो चवणु आहे त इहा बहितरी अञा कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदी ऐं तक़रीबन को 45 खां 50,000 क्यूसिक्स ताईं पाणी जेको आहे उहो गुड्डू बैराज ताईं थी वेंदो ऐं साॻी सूरत हाल सखर बैराज ते बि हूंदी, जंहिंखां पोइ जेका खोट आहे उन में कंहिं क़दुरु कुझु घटिताई ईंदी। खोट मुकमल ख़तमु न थींदी, अलबत्ता खोट पाणीअ जी जेका मौजूदु आहे उन में घटिताई ईंदी जॾहिं पाणी गुड्डू बैराज वटि 45 खां 50,000 क्यूसिक्स ताईं पहुची वेंदो। अॼु गुड्डू बैराज वटि 34,748 क्यूसिक्स पाणीअ जो मथां वहकिरो आहे जेको चश्मा तोमसा खां थींदो गुड्डू पहुतो आहे। जॾहिं त हेठि जेको डाउन स्ट्रीम में सखर जे तरफ़ पाणी छॾियो पियो वञे उहो समूरो पाणी 34,748 क्यूसिक्स डाउन स्ट्रीम में सखर तरफ़ छॾियो वियो आहे। सखर बैराज वटि 29,555 क्यूसिक्स मथां वहकिरो हिन वक़्तु मौजूदु आहे, जॾहिं त हेठि जेको सखर खां कोटड़ी जे तरफ़ पाणी छॾियो वियो आहे उहो 10,175 क्यूसिक्स आहे। कोटड़ी बैराज जो मथां वहकिरो 4,845 क्यूसिक्स आहे ऐं कोटड़ी खां हेठि डाउन स्ट्रीम में सिर्फ़ु 200 क्यूसिक्स पाणी जेको आहे उहो छॾियो वियो आहे। चश्मा बैराज खां जेको पाणी इज़ाफ़ी छॾियो वियो आहे उहो तोनसा खां थींदो हिन वक़्तु गुड्डू वटि पहुची रहियो आहे। चश्मा बैराज वटि 80,687 क्यूसिक्स पाणी जो मथां वहकिरो आहे ऐं सिंध तरफ़ जेको उतां पाणी छॾियो पियो वञे उहो 80,000 क्यूसिक्स आहे। तोनसा बैराज वटि 62,660 क्यूसिक्स आहे। अप स्ट्रीम ऐं डाउन में हिन वक़्तु 58,462 क्यूसिक्स पाणी हली रहियो आहे जेको आहिस्ता आहिस्ता गुड्डू बैराज वटि पहुची रहियो आहे ऐं गुड्डू बैराज वटि गुज़िरियल 2 ॾींहंनि जे दौरान तक़रीबन 4,000 क्यूसिक्स पाणी जो इज़ाफ़ो थियो आहे। अॼु 24 कलाकनि में गुड्डू बैराज वटि 2500 क्यूसिक्स पाणी जेको आहे उनजो इज़ाफ़ो थियो आहे। गुड्डू बैराज वटि 1250 ऐं सखर बैराज वटि 2500 क्यूसिक्स पाणी जो इज़ाफ़ो थियो आहे, जॾहिं त कोटड़ीअ वटि जेको पाणी आहे उहो बिल्कुलु घटि आहे, उते इज़ाफ़े वारी सूरत हाल न आहे, शदीद पाणी खोट वारी सूरत हाल पाणी जो उहो मिक़दार मुताबिक़ न पियो मिले घुर्ज मुताबिक़, त सखर जे आसपास सूरत हाल आहे जुड़ी कहिड़ी आहे, आवाम जूं दाऊं कहिड़ियूं आहिनि, पीअण जो पाणी उन्हनि खे केतिरो मिले पियो, आबादी जेकी फसल आहिनि उन्हनि खे कहिड़ा धक, केतिरो कापारी धक लॻो आहे, उन्हनि आबादगारनि सां शहरनि सां लाज़मी तव्हांजो राब्तो हूंदो, केतिरो डिस्टर्ब पिया ॾिसो उन्हनि खे? बिल्कुलु पाणीअ जी शदीद खोट जे करे ख़रीफ़ जो जेको फसल आहे उहो तमामु घणो मुतासिर थिए पियो, उनजी पोखाई। हिननि ॾींहंनि में कमंदा, वण आहिनि, सब्जियूं आहिनि, ॿिया फसल आहिनि, उहे पोखिया वेंदा आहिनि, बेजारो थींदो आहे, पर पाणीअ जी खोट हुजण जे करे हिन वक़्त ताईं राइस कैनाल जेको पूरो बेल्ट आहे शिकारपुर, जैकबाद, तशमोर, लाड़काणो, कमर शदाद कोट वारो राइस बेल्ट, उन ते अञा ताईं पाणी फराहमी न थी आहे, जंहिंजे करे बेजारो जेको आहे उहो शुरू न थी सघियो आहे। दादू कैनाल आहे त ख़रीफ़ जो फसल तमामु घणो मुतासिर थिए पियो ऐं इहो बि चयो वियो आहे त हिन दफ़े ओतिरो पाणी जेको आहे मौजूदु न हूंदो, तंहिं करे आबादगार तबिको घटि जेको आहे उहा सारियाले फसल जी पोखाई करे, छाकाणि त ओतिरो पाणी मौजूदु जेको आहे उहो न आहे। ख़रीफ़ जी जेका पोखाई आहे उहा ॾाढी घणी मुतासिर थी आहे। हिन वक़्तु तरबेला डैम जिते पाणी जो ज़ख़ीरो थींदो आहे ऐं उतां पाणी सिंध में बि फराहम थींदो आहे, उनजी तव्हांखे पोज़ीशन ॿुधायूं त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां पोइ पाणीअ जो जेको ज़ख़ीरो आहे उहो शुरू थियो आहे। घटि में घटि 2 महीननि ताईं पाणीअ जी सतह डेड लेवल ते पहुतल हुई तरबेला डैम में ऐं हाणे उहा आहिस्ता आहिस्ता पाणी स्टोर थिए पियो त जीअं हेठि पाणी छॾे सघिजे। 1409.58 फुट पाणी जेको आहे उहो हिन वक़्तु तरबेला डैम में आहे। तरबेला डैम में जेका पाणीअ जी आमद आहे उहा 68,700 क्यूसिक्स आहे ऐं जेको इख़राज आहे, जेको पाणी हेठि बैराजुनि जे तरफ़ छॾियो पियो वञे,
जो 60,000 क्यूसेक्स आहे अॼु जेको पाणी छॾियो वियो आहे ठीकु तरबेला डैम मां, जी त हाणे आहिस्ता आहिस्ता उते बि पोज़ीशन जीअं बहितर थिए पई त पाणी हेठि छॾियो पियो वञे। बिल्कुलु आहे, जी बहितरीअ जी उमेद बि रखी सघिजे थी, पर सिंध में तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। दाहूं अचनि पियूं, मथे केनाल पंजाब में खोलिया विया आहिनि, उनजे करे ख़ासि तौर ते मंगला डैम जो बि सवाल माण्हुनि वटि पैदा थियो आहे त उहो सॼे मुल्क लाइ आयो, पर उन मां फ़क़ति पंजाब छो खणे। अहिड़ा तमामु घणा इशूज़ आहिनि। सिंध उन हवाले सां सरापा एहतिजाज आहे, सॼी सिंध में दाहूं अचनि पियूं, पर हिन वक़्तु ताईं जंहिं वक़्तु असां ॻाल्हाए रहिया आहियूं अञा ताईं प्रॉब्लम्स पाणीअ जो हल न थियो आहे। उनजी जेकी घुर्ज हुई, जेकी विर्छ मुताबिक़ पाणी मिलणो हक़ मुताबिक़, उहो न मिली सघियो आहे। अमीर अली चांडियो, नवाब शाह जे तव्हां शाखुनि जी केनालनि जी छा पिया सूरत हाल ॾिसो, आवाम सरापा एहतिजाज आहे, पीअण जी पाणीअ जी छा सूरत हाल आहे? जी असलम भाई मेहरबानी। ज़िलनि जी नवाब शाह समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद जेके आबाद गार्डन उहो बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। असां वटि 2 डिवीज़न नुसरत डिवीज़न ऐं दात डिवीज़न। दात डिवीज़न जेका आहे कल सकरंड काज़ी अहमद साहिब जेके ज़मीन जेके आबाद कयूं आहिनि तंहिंखां जॾहिं त नुसरत डिवीज़न में कल कदौड़ ऐं नवाब शाह जाम साहिब साहिब जेकी ज़मीनूं उनखे आबाद कयूं अथनि। जाग्राफी हवाले सां 10,96,200 एकड़ ज़मीन ते जेको ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो मुश्तमिल आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ख़रीफ़ में जेका जेका ज़मीन जेका सरकारी हंधि आहिनि 3,50,000 जेका ज़मीन जेका आबाद थिए थी, ऐं जॾहिं त रबी में 3,80,000 एकड़ ज़मीन आबाद थिए थी। पर हिन वक़्तु जेका पाणी जी जेका शदीद खोट आहे, जंहिंजे करे हिते ज़िले जा जेके ख़ासि करे जेके नंढा आबाद आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि। उन करे पाणी न मिलण करे जेको आहे उनजा फसल जेके सुकी तबाह थी विया आहिनि। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा जेके मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि, जादो माइनर आहे, दौलतपुर आहे, मीर रुकण आहे, मलवा शाखा, लुंडी आहे, भेटमारू पाइप आहे, या जे हिन वक़्तु जे ढोरोन वारो शाख ते असां वेठा आहियूं, जे तव्हां बैक साइड में ॾिसंदो उनजे तरे में पाणी जो साओ आहे उहो बदबूदार थी वियो आहे। एतिरो वक़्तु पाणी जेको आहे फसलुनि खे न मिलियो आहे, जंहिंजे करे हितां जा जेके आबाद आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज कंदा रहिया आहिनि, धरणा हणंदा रहिया आहिनि, पर हिन वक़्तु उन्हनि जी का बि दाद रसी न थी आहे। हुन जा आबादगार जेके बासर आहिनि उन्हनि खे पाणी बि त मिले थो ऐं उन्हनि खे का शिकायत बि कोन्हे को। रिसेंटली ताज़ो हींअर जेका रेंजर्स मुक़ररु कई वई आहे शाखनि ऐं वाटर जेके चेक करे थी पई, उहा बि उन्हनि वाटरनि ते वञे, इरिगेशन डिपार्टमेंट जेके अमलदार आहिनि उन्हनि ई वाटर कोर्सनि ते वठी वञे थी, जिते पाणी आहे कोन, जंहिंजा मॉड्यूल ऑलरेडी अॻु में ई सही थियल आहिनि। छाकाणि त उहा आबाद करे एतिरा बासर या सरसू वारा कोन आहिनि जिन खे जेको वाटर जेको मॉड्यूल जेके आहिनि उहे टोड़नि ऐं पंहिंजे नाप खां वधीक जेको पाणी उहो खणनि था। बाक़ी मुंड जा जेके बासर ज़मीनदार आहिनि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा, उन्हनि खे पाणी मिले थो, उन्हनि खां का शिकायत बि कोन्हे का। पर जेके नंढा आबादगार आहिनि ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां नेरी जेका कमद आहे या मुंड जेका सभु सुकी रहिया आहिनि। जी अमीर अलीअ सां डिस्कनेक्ट थी वियो आहे राब्तो, नज़र जीअं ई बहाल थिए त नवाब शाह जी सूरत हाल मालूम कयूं था। इमाम अली, हैदराबाद वासी बि केतिरनि ई ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि। पाणी खोट जी छा सूरत हाल आहे, कहिड़नि परेशानियुनि खे हैदराबाद वासी मुंहुं ॾेई रहिया आहिनि? इमाम अली वॾी महिरबानी असलम साहब। हैदराबाद तव्हांखे ॿुधायां त एरीगेशन खाते जो जेको हब आहे उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट्स या मुख़्तलिफ़ डिवीज़नल जेके ऑफिसूं आहिनि उहे हैदराबाद में मौजूदु आहिनि, पर हिन वक़्तु ताईं का जेका बाज़ाब्ता प्लानिंग आहे एरीगेशन खाते तरफ़ां जिन इलाइक़नि में पाणी जी चोरी थिए थी या पाणी जी जेका विर्छ आहे उहा सही जेका न थियण करे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि में मुख़्तलिफ़ जेके इलाइक़नि जी जेके शाखूं आहिनि बासरनि जी शाखूं खुलियल आहिनि ऐं जेके ग़रीब आबादगार आहिनि। अच्छा इमाम अली, इदरीस राजपूत साहब असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम इदरीस राजपूत साहब। वालेकुम अस्सलाम। इदरीस राजपूत साहब, तव्हां पाणीअ जे हवाले सां माहिर बि आहियो, एक्सपर्ट बि आहियो, केतिरे वक़्त खां ॾिसंदा बि अचो पिया, एरीगेशन जा बि तव्हां सेक्रेटरी रहियो। पाणीअ जी सूरत हाल अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। डाउन स्ट्रीम हलिया वञूं, गुडू हलिया वञूं, सखर, सॼी सिंध मां दाहूं पियो अचनि। तव्हां हिन प्रॉब्लम्स खे कीअं ॾिसो पिया, इन जो हल छा आहे? इन सदाईं सालनि खां वठी इहा प्रॉब्लम मौजूदु आहे, इन जा कंहिंखे ज़िम्मेवार था सम्झो? इन जूं बुनियाद जड़ूं किथे फाथल आहिनि? इन में मतिलबु ॿ मसइला आहिनि जी मुंहिंजे ख़्याल से। जी हिकिड़ो आहे त भई
पंजाब में चोरी थी थिए ऐं उन जे करे असां वटि पाणी घटि थो पहुचे। जी ॿियो मसइलो इहो आहे त असां वटि जेके वॾे आहिनि ज़मीदार जेके आहिनि ज़ोर वारा, जी उहे ॾाढा मुड़ुस जेके आहिनि उहे पाणी वधीक था वठनि, आबादी वधीक था कनि। पर में जेका आहे 27% आबादी आहे सखर बराज खे, उन जे बजाए जेको 80 सैकड़ो 100 सैकड़ो कनि था आबादी। तो इहे ॿ मसइला आहिनि जेके जिन जे मतिलबु जेका गौर करण जी ज़रूरत आहे। हाणे अचो पहिरें मसइले ते त भई पंजाब वारा चोरी था कनि पाणी ऐं असांखे घटि था ॾियनि। हिकिड़ो त इहो आहे त उन में 3 टियर फार्मूला 3 सतही फार्मूला जे मुताबिक़ डिस्ट्रीब्यूशन कनि था, जेका ग़लति आहे ऐं असांखे उहा न वणे, नथी वणे। उन खां अॻु में जेको आहे सो कुझु वक़्तु अॻे जेको आहे सो हुननि इहा कई त भई 1977 खां वठी 82 ताईं जेको पाणी खयो आहे उन जे हिसाब सां जेको आहे सो थिए। पर 2003 में वरी जेको आहे इहो चेंज करे वरी 3 टियर फार्मूला जेको आहे आंदो। हाणे उन में जेको आहे असांखे पाणी ज़ाहिर आहे घटि थो मिले, ऐं घटि थो मिले त माना असांजे सिंध जी स्टैंड इहा आहे त भई असांखे फेज़ 2 जेको वाटर कार्ड जो पहिरां 2 आहे उन मुताबिक़ पाणी मिलणु खपे। उन में पाणी जेको आहे विरहायल आहे 117.35 मिलियन एकड़ थी। हाणे उन हिसाब सां असांखे पाणी नथो मिले। रिज़ल्ट इहो आहे त असां वटि जेका आहे सा मतिलबु खोट थी थिए ऐं घटि थो पाणी मिले। ॿियो मसइलो इहो आहे जेको असांजा जेके वॾेरा आहिनि, ज़ोर वारा माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि से पाणी वधीक था आबादी कनि, 100 सैकड़ो 180 सैकड़ो आबादी था कनि, ऐं उन्हनि जो जेको आहे पाणी ज़ाहिर आहे टेल ते पुछड़ी थियूं, पुछड़ी ते आबादी नथी थिए। माण्हू एतिरे हद ताईं जो विकिणे विया आहिनि ज़मीनूं त पिछड़ी ते ज़मीन जेका आहे वठणु वॼाई आहे। त तंहिंजे करे इहो मसइलो आहे। इन ॿई मसइलनि जो हल जेको आहे छा थिए। हाणे हल जो इहो आहे त पहिरियों इहो त जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध में रेंजर्स अची वई हुई ख़ासि में। रेंजर माना पंहिंजी माना पुलिस ऐं डिप्टी कमिश्नर फेल थी विया ऐं हाणे रेंजर्स अची विया हुनखे रेगुलर कंदा। ठीकु आहे। ॿिए पासे इहो आहे त मथे जेको आहे तव्हां ॾिसंदव त चोरी जेका पंजाब वारा कनि था, चश्मा झेलम लिंक कैनाल हलाइनि था, वरी सिंधू ते जेका आहिनि से उहो 2 कैनाल जेके चश्मा झेलम ऐं तोसा पंज हलाइनि था। उन खां अलावा जेको आहे वरी बंगला में जेको आहे चवनि था त भई बंगला असांजे लाइ आहे। उन में जॾहिं सिंध में खोट थी थिए त जेको आहे पाणी उते उहो स्टोर था कनि, ज़ख़ीरो था कनि। हाणे ज़ख़ीरो करण में उन पीरियड में जॾहिं ज़ख़ीरो कंदव त सिंध खे पाणी जी खोट थिए थी। भई जॾहिं खोट न थिए तॾहिं तव्हां भली ज़ख़ीरो कयो, पर खोट हूंदे तव्हां जेको आहे ज़ख़ीरो कंदव त सिंध जो पाणी घटिजो न, छा थींदो? अच्छा, त इन में हल इहो आहे अल्टीमेटली भई काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे अप्रोच करिणो आहे असांखे। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो मसइलो इहो आहे त उते जो प्राइम मिनिस्टर चेयरमैन आहे उहो जेको आहे उनजो रांदिकाई कोन्हे। जो इमरान ख़ान हुयो तॾहिं बि जेको आहे सो सही नमूने फ़ैसिला न थी सघिया। हाणे बि जेका इहा पोज़ीशन आहे, हाणे जेको आहे सो कीअं मतिलबु थिए मसइलो। अच्छा, वरी इरसा खे इंडस रिवर अथॉरिटी खे एक्ट आहे, एक्ट मुताबिक़ आहे हुनखे जेको आहे अक्सरियत जी बुनियाद ते फ़ैसिला करणा आहिनि। अक्सरियत वारे बुनियाद ते हुननि छा कयो आहे, पंजाब वारनि छा कयो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान खे पाणी जी शेयरिंग में जेको हुनखे शेयरिंग में घटि पाणी न ॾियो, ओतिरो पाणी ॾियो जेतिरो हुनजो कार्ड में आहे। हाणे उहो बि ग़लति आहे फ़ैसिलो, पर उन जे करे छा थो थिए, पंजाब वारा बलोचिस्तान वारा ख़ैबर पख्तून वारा वोट पंजाब वारे करे ॾियनि। मतिलबु मेजॉरिटी हुन में थी थिए, फुल मेंबर आहे 5 मेंबरनि मां 3 मेंबर जे हिकिड़े पासे थी विया त मेजॉरिटी थी वई। त सिंध जेको आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा या मतिलबु जेको आहे मतिलबु ॿ माण्हू जेके आहिनि से असांजा रहिजी था वञनि त उन में जेका शेयरिंग नथी थिए। हाणे उन जी शेयरिंग जे लाइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे अप्रोच कयो त भई उहो फ़ैसिलो कनि। उन में प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान खे भई कोन्हे, वैल्यू कोन्हे, टाइम बि कोन्हे। उन खां पोइ हाणे वरी ॿियो नवाज़ शरीफ़ जो आयो आहे, शहबाज शरीफ़ जेको आयो आहे, उन जो जेको भाउ जेको आहे उन जो कार्ड करायो, उहो जेको आहे पंजाब वारनि खे कीअं फेवर कंदो। तंहिंजे करे असां वटि प्रॉब्लम इहो आहे त भई ईअं ई हलंदो रहंदो पोज़ीशन। अच्छा अच्छा, इहे सभु तमामु छिरकाईंदड़ शइ आहे त ईअं ई हलंदो रहंदो त मिसाल CCI उते जीअं तव्हां बि चयो पियो त 1991 में नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत हुई ऐं उन में इहो अकार्ड ऐं मुआहिदो थियो ऐं उन खां पोइ इरसा जो किरदारु जेको आहे उहो इरसा बेवस लॻी पई आहे। त पोइ सुभाणे ईअं ई मामिलो हलंदो रहियो, सिंध जेकी पाणीअ जे हवाले सां जंहिंजी दरिया हो, जंहिंजी नदी आहे,
उन जा माण्हू वटि पीअण जो पाणी न आहे ऐं उन फसल उन जा तबाह आहिनि, डाउन स्ट्रीम तबाह आहे, त पोइ सिंध जो मुस्तक़बिल खे पाणीअ जे हवाले सां कीअं था ॾिसो? अच्छा, न मुस्तक़बिल जी ॻाल्हि इशू इहो आहे त सिंध खे पाणी जेको आहे प्राइम मिनिस्टर जेको आहे हींअर शहबाज़ शरीफ़ आहे न, शहबाज़ शरीफ़ जे बदिरां जेकॾहिं को ॿियो प्राइम मिनिस्टर ॿिए सूबे जो अची वञे त पोइ जेका आहे हालतूं जेके सुधरी सघनि थियूं, पर उहो बि तॾहिं जॾहिं मतिलबु उहो माण्हू बणिजे, माण्हू नथो बणिजे त पोइ असां वटि इहा सूरत हाल हलंदी। अच्छा इदरी साहब, ही मौजूदा वक़्त में जेके मुआहिदा सिंतास मुआहिदो हुजे 1945 वारो मुआहिदे, उन खां पोइ या बरतानी राज जे दौरान जेके मुआहिदा थिया, हमेशह सिंध उन जे लाइ भोगींदी रहे थी। पाणी खोट में अहिड़ो को बि बंदोबस्तु नथो रहे, प्लानिंग नथी रहे त गॾियल तौर ते पाणी खोट जी जेको ज़िम्मेवारी या सभु बर्दाश्त कनि, सिंध हमेशह बर्दाश्त कंदी रहे थी। त उन जो को जीअं तव्हां पियो चओ, उन जो को हल नज़र न पियो अचे, त पोइ जीअं असां वटि बि आम माण्हुनि वटि खोड़ सारा सवाल पैदा थियनि था, त पोइ आख़िर सिंध जे पाणीअ जो मसइलो जो हल निकिरंदो छा? ॾिस न, मां इन करे चवां थो त सिंध जे पाणी जे खोट जो जेको हल निकिरंदो ई कोन जेसि ताईं की प्राइम मिनिस्टर जेको आहे चेंज न थिए, जेको चेयरमैन आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो, जॾहिं उहो चेंज थी सघे थो त पोइ जेको आहे सो असांखे कुझु उमेद आहे त भई कुझु फ़ाइदो सिंध खे मिलंदो, अदरवाइज़ जेका आहे पोज़ीशन ईअं ई रहंदी। अच्छा अच्छा, ॿियो जेको तव्हां हिकिड़ो त वफ़ाक़ जी इहा सूरत हाल पाणीअ जी चोरी, ऐं ॿियो जेकी सिंध जी तव्हां ॻाल्हि कई ॿियो नंबर, त सिंध जे अंदरि पाणी चोरी थिए थी, ॾाढो मुड़ुसु पुछड़ीअ जो जेके आबादगार आहिनि उहे परेशान रहनि था, केनाल सिंध में ठाहिया विया, इंजीनियरिंग जेकी कई वई, उन जी जेकी जोड़जक कई वई, छा उन में किथे प्रॉब्लम्स पैदा थिया जो मुंड वारो खे फ़ाइदो, पुछड़ी वारो हमेशह परेशान रहे थो? भई रीज़न उन इहो छो थो परेशान रहे, इन करे परेशान थो रहे त ॾाढे मुड़ुस जेके आहिनि से ज़ोर वारा आहिनि, ताक़त उन्हनि वटि आहे, इक़्तिदार उन्हनि वटि आहे, असेंबलियुनि में जेके आहिनि उहे ज़मीदार वेठा आहिनि। हाणे उन में जेको आहे सो पाणी जेको आहे सो कीअं मतिलबु सही नमूने में थिए, ज़ाहिर आहे ॾाढे मुड़ुस जेके आहिनि से उहे ज़ोरी पाणी मथे खणनि था ऐं तेल सुके थी वई। अच्छा इदरी साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इदरीस राजपूत साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। इदरीस राजपूत साहब एक्सपर्ट्स आहिनि, पाणी माहिर आहिनि, तमामु घणो उन्हनि जी जेकी ॻाल्हि ॿोल में तव्हां ॿुधी रहिया त उहो ॿुधाइनि था त प्रॉब्लम्स इहो वक़्तु रहंदो जेसि ताईं को अहिड़ो को उन जो हल नथो निकिरे। समूरी जेकी तारीख़ ते हिस्ट्रीअ ते प्रोग्राम जो जीअं त टाइम बि घटि हूंदो आहे, अगरि समूरी हिस्ट्री असां वठूं था, सालनि खां वठी वेंदे असां वठूं था 1908 खां वठी या 1917 खां 1919 समूरा जेके मुआहिदा, उन खां पोइ वरी 1991 जे मुआहिदे ताईं इहे समूरा मुंझल रहनि था। उन जे करे सिंध अॼु पाणीअ जे हवाले सां भोगे रही आहे, हेठियो आबादगार हुजे, पुछड़ीअ जो हुजे, पाणी मथी सतह ते चोरी थिए थो, इहे सभु साम्हूं प्रॉब्लम्स आहिनि। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं लाड़काणो मां। हनीफ़ सुहाग असां सां गॾु आहे। लाड़काणो बि सिंध जो तमामु वॾो शहरु आहे। हनीफ़, लाड़काणे में माण्हू केतिरो परेशान आहिनि पाणी न हुजण सबबु? साहब बिल्कुलु, पाणी जी जेका खोट आहे उहा हिन वक़्तु शिदत अख़्तियार करे वई आहे। पाणी जी खोट सबबु ख़ासि तौर ते जेको लाड़काणो डिवीज़न आहे, जंहिंमें लाड़काणो, कंबर छदारपुर, शिकारपुर, चिकमबाद, कशमोर ऐं कंडकुड़ी हिकिड़ो सारियालो बेल्ट आहे, जेके चारियुनि जी जेका आहे पोखाई थिए थी ऐं कणिक जी पोखाई थिए थी ऐं ॿिया फसल थियनि था उन सां गॾोगॾु। पर हाणे हिन वक़्तु सारियालो जेको आहे ॿिज जे हवाले सां, पोखण जे हवाले सां उहो तयारियूं आबादगारनि अञा शुरू मस कयूं आहिनि, पर पाणी न हुजण सबबु उहो सख़्तु परेशान आहिनि। ऐं जेसि ताईं पाणी न ईंदो त उहो ॿिज पोखे कीअं सघिबो। हीउ सॼो बेल्ट जेको आहे असांजो ज़रात जो बेल्ट आहे ऐं सॼो जेको असांजो कारो वहिंवार आहे, जेको गुज़र सफ़र आहे हिन डिवीज़न जो, उहो सॼो हिन सारियुनि ते आहे। अक्सर जेके माण्हू आहिनि उहे ज़रई ज़मीन कनि था, उनखां पोइ उनजो गुज़ारो थिए थो, साल जे हवाले सां उनजो हिकिड़ो गुज़र सफ़र आहे, हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहे थो। ऐं माज़ी में जेको आहे कणिक जेका आहे उहा तमामु घटि थी, जंहिंमें आबादगारनि खे नुक़सानु थियो, अघ बि सही न मिलिया। उनखां अलावा ॿिया फसल जेके कया विया उन्हनि में बि आबादगारनि खे काफ़ी नुक़सानु रसियो। ऐं हिन वक़्तु जॾहिं पाणी जी जेका आहे खोट आहे ऐं पाणी हिन वक़्तु ताईं राइस कैनाल में न पहुतो आहे। राइस कैनाल उहो जेको आहे केनाल आहे जंहिंमां मुख़्तलिफ़ वाह शाखूं निकिरनि थियूं, जंहिंमें घाड़ वाह, आबड़ी वाह समेत वारा बिराज ऐं ॿिया जेके शाखूं आहिनि
उहे सभु जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पासनि ॾांहुं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि थियूं ऐं जंहिं ते जेको आहे सारियुनि जी जेको आहे फ़सुलु थिए थो। पर जॾहिं रेस कनाल में ई जेको आहे बारी उॾामी रही आहे ऐं रेस कनाल में इन वक़्त ताईं का ख़बर न आहे त पाणी कॾहिं पहुचंदो, जंहिंजे करे आबाद घर सख़्तु परेशान आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि लाड़काणे में जेको आहे आबाद घरनि पारां एहतियात कयो वियो। अॼु बि मौलाना राशिद मोहम्मद शुंगुर जो जेको हिन हवाले सां इहो बयानु साम्हूं आयो त असांखे वॾी हैरानगी थी आहे त पाणी जेको आहे कोन ऐं हिन जो ज़िम्मेवार जेको आहे वफ़ाक़ जेको आहे त वफ़ाक़ में जेके वेठल आहिनि उहे प्रेस सां लाॻापियल आहिनि त उहे छा पिया कनि, इहो हिकिड़ो हुननि सुवालु छॾियो आहे। ऐं इहा बि हैरानगी कई अथऊं त छा जेको आहे पुलिस ऐं जेको आहे इरीगेशन खातो या ॿिया जेके पाणी रोकण में नाकाम विया आहिनि जो रेंजर्स जेको आहे मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त हिक पासे रेस कनाल में अञा पाणी कोन पहुतो, जेकॾहिं पाणी वरी जॾहिं पहुचंदो त उन में जेका चोरी थिए थी, ख़ासि तौर ते जेके बासर माण्हू आहिनि उहे पाणी चोरी कनि था ऐं पाणी चोरी करण सबबु ऐं जेके पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि उते पाणी कोन थो पचे ऐं पुछड़ी वारा जेके नंढा नंढा ख़ासि तौर ते आबादगार आहिनि उहे जेको आहे बेचारो पुखे नथा सघनि। माज़ी में गुज़िरियल साल बि उहे ऐं घणे तादाद में माण्हुनि जा बेचारा जो पहिरियों पुखिया विया उन खां पोइ उन्हनि खे पाणी ॿीहर न मिलियो, उनजो बेचारा जेको आहे सड़ी वियो, हुनजो नुक़सानु थियो। उहो ई जेको आहे जेको आहे पाणी जी शिदत सबबु खोट शिदत जेका खोट आहे उनजे सबबु जेको आहे लखे एकड़ जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि जेका ज़मीन बंजर थी वई आहे ऐं थिए पई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांखे इहे शयूं साम्हूं आयूं हूंदियूं त ज़मीन जेको आहे आसे पासे जेको आहे पाणी न मिलण सबबु उहो आसे बंजर थी पवंदी ऐं फ़सुलु न पिया थियनि, जंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हिन वक़्तु आबादगारनि इहा उन्हनि जो बयानु साम्हूं आयो आहे त जेकॾहिं जेको 15 मई खां अॻु में असांखे पाणी न ॾिनो वियो त पोइ भरपूर हिकिड़ी तहरीक शुरू कई वेंदी जेको आहे पाणी जी न मिलण सबबु। पर उहे आबादगार इन लाइ ज़रूरु परेशान आहिनि त उनखे पाणी न पियो मिले ऐं पाणी में जेको रेस कनाल जेकॾहिं सुभाणे पाणी अचे थो त उन्हनि इहो बि मुतालबो कयो आहे जेका चोरी थिए थी उहा चोरीअ खे बि रोकियो वञे। त ओवरऑल जेको आहे अञा ताईं रेस कनाल या ॿिया घारवा या आपड़ा या मुख़्तलिफ़ जेके वाह आहिनि या शाखूं आहिनि पाणी न हुजण सबबु त जेके आबादगार फ़सुलु कंदड़ आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। असल में ठीकु आहे हनीफ़। महबूब, ठटे ज़िलो बदीन जेकी लाड़ जी पटी आहे उन जी छा सूरत हाल आहे? सामुंडी साहिली पटी उतां जा माण्हू सख़्तु एतिजाज आहिनि, सरापा एतिजाज आहिनि ऐं मालूम थिए थो त साहिली पटी तमामु घणी मुतासिर आहे। तव्हां छा सूरत हाल ॾिसी रहिया आहियो ठटे जी? जी असलम ठटे ज़िले सिजावल ज़िलो सख़्तु मुतासिर आहिनि। हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट जिते सॼी सिंध में उते कोटड़ी बैराज ते हिन वक़्तु जॾहिं अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त कोटड़ी बैराज ते 4845 क्यूसेक आहे। इन सॼी सूरत में असां ठटो सिजावल ऐं बदीन ज़िला टंडो मोहम्मद खान उहे सख़्तु सफ़र करे रहिया आहिनि। जेकॾहिं हुनजी विर्छ जी ॻाल्हि करियूं त गैर मुल्क़ानी विर्छ जिते लोकल सिट ते आहे उते पाणी जेका केपी फीडर जेका ठटे ज़िले खे ऐं उन सां गॾु टींजर खे फीड थिए थो कराची लाइ उन में सिर्फ़ु 1355 क्यूसेक अॼु छॾियो पियो वञे। साॻी सूरत जेका आहे ओल्ड फुलेरी जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त सिजावल ज़िले खे पाणी फराहम करे थो 1170 क्यूसेक उन में छॾियो पियो वञे। मजबूरी तौर ते ठटे सिजावल ज़िले अंदरि पाणी जी खोट जेका आहे उहा ताईं पहुची वई आहे। जंहिं करे साहिली पट्टी खां वेंदे ठटे जो जेको केपी बंदर खारो छाण आहे जाती ऐं छा बंदर आहे सिजावल जा या ठटे ज़िले जो मीरपुर साकरो घोड़ाबारी वारा इलाइक़ा आहिनि। इवन ठटो तालुको आहे, सिजावल ज़िले जो सिजावल तालुको आहे, जाती आहे, छा बंदर आहे या मीरपुर बटोरो आहे। उन्हनि में दुकारी हालतूं आहिनि। गैर मुल्क़ानी विर्छ जेका आहे जिते मथी सिट ते आहे उहे हेठि सिट ते ज़रूरु थिए थी, पर पाणी जी खोट हिन वक़्तु बहरान वारी सूरत इख्तियार करे वरिती आहे। मीरपुर साकरो में तव्हांखे एहतियात थींदे नज़र आया, ठटे में एहतियात थींदे नज़र आया, बुआरा शहर में साहिली पट्टी वारे इलाइक़े में एहतियात थींदे नज़र आया। मुख़्तलिफ़ वाह ऐं शाखनि में पाणी जी खोट आहे। पाणी जी खोट न बल्कि पाणी जी बहरान संगीन आहे। उन्हनि वाहनि शाखनि में पाणी जो फुड़ो नथो छॾियो वञे, जंहिं करे हिन वक़्तु मजबूरी सूरत इहा आहे त इंसानी जेका जीवत आहे जेके आम माण्हू आहिनि, शहरी आहिनि, बराड़िया माण्हू आहिनि, उहे पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। चौपायो माल जेको आहे उहो मुंझ मरी रहियो आहे। बुनियादी तौर ते पाणी मिठे पाणी जी बैराजी सिस्टम जे ज़रिए अदबग्रामी जे सबबु ऐं जेका डेल्टा में पाणी छो न थियण जे करे वॾा नुक़सान जेके हिकु ज़रई तौर ते ऐं माइगरी तौर ते थियो आहे। ॿियो जर जो पाणी जेको आहे साहिली पट्टी में ॿिनी ज़िलनि अंदरि जर जो पाणी मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे, खारो थी चुको आहे, जंहिं करे माण्हू या त माइग्रेशन करण ते मजबूर आहिनि या वरी जेके माण्हू उहे जेके फर्दी वारा आहिनि उहे पैसनि ते ॻरी रक़म में वञनि। तव्हांखे जेकॾहिं ठटो ऐं मकड़ी जी ॻाल्हि ॿुधायां त ठटे मकड़ी ते 3000 रुपया फी टैंकर पाणी हिकिड़ो थी रहियो आहे।
मजमूई तौर ते सूरत इंतहाई भयानक आहे। ख़ासि तौर ते छटे सिजावट ज़िला जेके सख़्तु मुतासिर आहिनि, भोॻे रहिया आहिनि। कोसी बैराज ते जेका पाणी जी सूरत आहे उहा जेकॾहिं उन में इज़ाफ़ो न थियो या हुनजी जेका हेठि जेके केपी फीडर आहे, छटे खे फीड कंदड़ जाम साकरो आहे, साकरोवा आहे या उडेरो ब्रांच आहे, उन्हनि में जेकॾहिं घुर्बल मिक़दार में पाणी जोर ताईं न छॾियो वियो त इहा सूरत ताईं ख़तरनाक थींदी आहे। बिल्कुल महबूब पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। सैयद मज़हर अली शाह इरसा जा अॻूणा चेयरमैन आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम साईं मज़हर शाह। वालेकुम सलाम, महिरबानी। मज़हर शाह साहब, सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसी बि रहिया आहियो, ॼाणू बि आहियो। सॼी सिंध मां दाहूं बचनि पियूं। इदरीस राजपूत साहब सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन बि चयो त उनखे को हल निकिरंदे नज़र न पियो अचे। इहे सदियुनि खां वठी सालनि खां वठी प्रॉब्लम्स आहे ऐं रहंदो। तव्हां इरसा जा चेयरमैन रहिया आहियो, इरसा पाणीअ जी विर्छ सही नमूने छो न कंदी आहे? साईं अर्ज़ु इहो आहे त साईं इदरीस साहब जन महिनत कई आहे ऐं ॾाढी वाकई सही ॻाल्हि आहे। हल हर शइ जो आहे, पर सुवाल इहो आहे त उनखे टेक्निकली सही नमूने सां पहिरियों फाउंडेशन थो ॻोल्हिजे, बुनियाद थो ॻोल्हिजे त किथे ग़लती आहे। असां विच में टपो था ॾियूं ऐं असांजी हुकूमतूं जॾहिं असां वटि पाणी ख़तमु थी थो वञे त उन खां पोइ हू सुजाग थियनि था, पोइ वरी कुझु वक़्तु हली वरी गुम थी था वञनि। न त इन ॻाल्हि खे कंटिन्यूअस वठनि। मां अॻे बि तव्हांजे टीवीअ ते ऐं ॿियनि ते बि इहो ॿुधाईंदो आहियां। मां 9 साल हुते नौकिरी कई आहे ऐं मां उते ॾिठो आहे त उते जेको अकाउंट ठहे थो उहो उनजी न ऑडिट थी थिए। वाटर अकाउंट पंजाब हिकु तरफ़ जो ॾिसो खणे 100 लख ॿुधाए थो त मां 80,000 रखियूं। सिंध जो संसद आहे 80 थो खणे त 80,000 ॿुधाए थो। प्लस पाणी घणो अचे थो उन में बि हराम पाई ग़लति अंग अखर आहिनि, लासिस आहिनि उन्हनि में बि ग़लति अखर आहिनि। केतिरो खणे थो हर सुबुह उहो सही नमूने उते काउंट कोन थिए थो। मुंहिंजो इहो 4 साल मां उते विढ़ंदो रहियुसि ऐं आख़िर फाइनल थियणो हो त मां जो टाइम पूरो थी वियो। त वाटर ऑडिट अकाउंट थिए थ्रू न्यूट्रल एक्सपर्ट त ख़बर पए त केतिरो पाणी आहे, हू कीअं था कनि। अॼु जी सूरत हालत वाकई इहा आहे जो इन वक़्त ताईं इस्कदूअ में टेम्परेचर कोन थो वधे। माना अञा महीनो पाणी कोटरी बराज ताईं नथो पहुची सघे ऐं पीअण जो पाणी बि कोन्हे। ही पाणी इहो जेको आहे ऐं जेको ॿियो जो सुञी ॿुधाइनि त 30,000 असां सिंध खे ॾियूं था, उहा बि ॻाल्हि ईअं मिड़ई आहे। छाकाणि जो उन में 10,000 पंजाब वारनि जो हूंदो, बाक़ी 5-10,000 ईंदा गुडो ते ऐं उहो कमु उते थींदो। हिते शक्कर ऐं इहो सॼो महीनो असांखे इहा तकलीफ़ रहंदी। हाणे मुंहिंजो तव्हांजे थ्रू हुकूमत खे इहा गुज़ारिश आहे त कम अज़ कम तेल ते जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे पाणीअ जो पीअण जो त ॾियनि, हफ़्ते में 2 दफ़ा करे ॾियनिसि ऐं उन लाइ हुननि खे महिनत करणी पवंदी। बाक़ी ॿियो को तरीक़ो कोन्हे को, छाकाणि हिन वक़्तु पाणी वाकई घटिजी वियो आहे। बाक़ी इहो अर्ज़ु कंदो अॻे जेको अॻे महीने में फरवरीअ में हुननि पाणी जेको तरबेला मां कढियो, जंहिंजी असांजा सेक्रेटरी साहब इजाज़त ॾेई आया हा, इहो तमामु ग़लति कमु कयो। मां त चवंदुसि इन जी इंक्वायरी थियणु खपे त हिननि इहो हिननि खे छो इजाज़त ॾिनी त डैम ख़ाली कयो ऐं जून ताईं तव्हां भली न भरियो, असांखे एतिराज़ न आहे। तरबेला ख़ाली थियो माना असांजो कमु इहो अढाई 3 लख पाणी तरबेला में हुजे हा, असांजो कुझु न कुझु मसइलो हल थियणो घुरिजे। सो हाणे इहा हक़ीक़त आहे त पाणी कोन्हे को ऐं हुकूमत खे घुरिजे त बाक़ाइदे माण्हुनि खे ॿुधाइनि वीचारा सॼो ॾींहुं के शाह साहब पाणी नाहे, पाणी नाहे, पाणीअ जी खोट आहे, पर छा सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी त न पियो मिले? खोट में बराबरी त नाहे? पाणी हिसे जो मिले थो, पर सुवाल त उनजो इहो ई आहे त मां जेका ॿुधायां मंगा त हुननि अंग अखर अहिड़ा ॿुधाइनि था जंहिंजी ऑडिट थियणु खपे न्यूट्रल एक्सपर्ट्स खां, उहे ॿुधाइनि। छाकाणि मां तव्हांखे तव्हां इरसा जा चेयरमैन रहिया शाह साहब, तव्हां इरसा जा चेयरमैन रहिया। हाणे अगरि ॾिसूं था चश्मा झेलम लिंक केनाल हुजे, तोसा पजनद लिंक केनाल हुजे, उहे त सॼो साल हलनि था। हिन वक़्तु बि पाणी सिंध में जेकी खोट आहे, पंजाब में त एतिरी खोट न आहे। भला ईअं जेको आम जेकी ॻाल्हि चई वेंदी आहे
त इरसा पंजाब ॾाढो बेवस आहे, इहे तव्हां चेयरमैन रहियो, छा ईअं हक़ीक़त आहे? इहो बिल्कुलु हक़ीक़त आहे साईं। इरसा में सॼो स्टाफ पंजाब जो आहे ऐं उते मां वियो हुउसि, मां 9 साल रहियो हुउसि। 5 साल त मूंखे जॾहिं पुछंदो हुअमि अकाउंट जे बारे में, पंजाब जो कीअं थो ॾे, छा थो खणे, त मूंखे चवंदा हुआ त साईं अहिड़ो ॾुखियो आहे कमु जो तव्हां सम्झी न सघंदव। पोइ मां पंहिंजी महिनत कई, फर्ज़ कई, वियुसि, घुमियुसि, तव्हांजो उन्हनि खे पकड़ियुमि त हिते हिते ग़लतियूं आहिनि, उनजी मां इंक्वायरी कराई। उन्हनि इंक्वायरी वारनि जेको आहे नेशनल स्टैंडिंग कमेटी तालपुर साहब वटि रिपोर्ट पहुती, जंहिंमें इहो फ़ैसिलो थियो बाबा ठीकु आहे ऑडिट थियणु खपे पाणी जी। जेसिताईं मां हलियो आहियां उन खां पोइ कंहिं कोन वरितो। हाणे मुंहिंजो चवणु आहे त इन जो हल आहे ऑडिट थिए, ख़बर पए त के पाणी केतिरो आहे ऐं केरु केतिरो खणे थो। माना तव्हां चओ था त अॼु ॾींहं ते ऑडिट ई न थी आहे? हा साईं, तव्हां चओ पिया त अॼु ॾींहं ते ऑडिट ई न थी आहे? ऑडिट ई न थी आहे साईं, आकाश ग़लति आहे, समझदो आहे। ज़िम्मेवार केरु आहे शाह साहब उनजो? हा, ऑडिट न थियण जो ज़िम्मेवार कंहिंखे था सम्झो? ऐसा आहे। अच्छा, वन वे आहे, हू जीअं ठाही अथनि, को एक्सपर्ट कोन्हे को जेको पाणीअ जो। अच्छा, पोइ इन में CCI जो कहिड़ो किरदारु रहंदो? CCI जो को किरदारु इहो आहे, जेके नथा मञनि त पोइ CCI कोन चवराइजे। पर हाणे त असांजो मिनिस्टर आहे, उहो जेकॾहिं चाहे त उहो सेक्रेटरी खे चई सघे थो बाबा तूं लिखो कंहिं न्यूट्रल माण्हू इन एजेंसीअ ॾे त हू अचे। एसा जो पंहिंजो अकाउंट ठाहिनि था पिया, उहो वेही ऑफिस वर्क आहे, वेही ॾिसनि त पाणी काथो अचे थो, कीअं ॾियनि था, छा था कनि, केतिरो आहे। ऐं असां जेके ॼाणूं था असां वञी उन्हनि खे मदद कंदासीं, ॿुधाईंदासीं त हिते ज़्यादती आहे। हिन वक़्तु साईं कोठी छा जो कमु आहे फर्स्ट अथसि, छाकाणि जो मां एॾो कमु करे आहियां जो उते हर शइ आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ उते इंक्वायरी थी, उन्हनि सां मां अकेलो वियुसि, आख़िर में उन्हनि बि लिखी ॾिनो हो त ऑडिट थियणु खपे। अच्छा, उन खां पोइ एडवोकेट जनरल अटॉर्नी जनरल जेको ॾिनो आहे डिसीजन, उन में लिखियो अथई पाणी जेको आहे जी पूरो न आहे, इनखे उन सही नमूने सां। अच्छा, शाह साहब आख़िरी सवाल तव्हां खां, त तव्हां चओ त महीने ताईं कोटड़ी बैराज में अञा पाणी अचण जो का उमेद न आहे, पोइ केतिरी तबाही था ॾिसो तव्हां? साईं तबाही मां इहो थींदो रहंदो आहे। मां ॿुधायां 12 में मां चेयरमैन हुयुसि, मां चेयरमैन त अहिड़ी हिन जहिड़ी मौसम हुई मुंहिंजे ख्याल में। मूंखां जॾहिं पुछंदा दोस्त मूंखे सिधो फ़ोन कंदा हुआ, मां चयो मां चयोमांसि बाबा 15 जून ताईं ॿिज न पोखिलिजो। 15 जून खां पोइ ॿिज पोखिलियो, 1 जुलाई ते मूंखां पाणी तव्हां वठो। ॾाढो चवनि यार कीअं थींदो, मींहं वसंदा। मां चयो अलाह मालिक आहे, मींहं कोन वसंदा ऐं तव्हांजो पोखियल फसल त कोन सुकंदो न। त अहिड़े नमूने सां हाणे असांजा दोस्त जेके आहिनि इहे सभिनी खे ॿुधाइनि, वञनि जिते जुलूस निकिरनि था उन्हनि खे ॿुधाइनि पाणी आहे पर थोरो लेट थींदो महीनो, उन लाइ तव्हां बीठल खे बचायो, वधीक न पोखियो, तेल ते पाणी छॾियो। ऐं जेकॾहिं माण्हू नथा मञनि त रेंजर्स वठी उन्हनि खे ॾंडा हणी उन्हनि खे, छाकाणि मतिलबु इमरजेंसी आहे, इमरजेंसी डिक्लेयर कनि न त माण्हू वीचारा लॾे वेंदा तेल मां, का शइ कान पचंदी, तबाह थी वेंदा। जी महिरबानी शाह साहब तव्हांजी, मज़हर अली शाह साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। परवेज़ अबड़ो जेकमाबाद मां असांजो रिपोर्टर हुन बि असांखे जॉइन कयो आहे। परवेज़, जेकमाबाद में पाणीअ लाइ बि अवाम सख़्तु एतिजाज पियो करे, पाणीअ जी छा सूरत हाल आहे जेकमाबाद जी? तमामु हिकिड़ी इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल साम्हूं अची वई आहे। पहिरियां त जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो, उन में बि वाटर सप्लाई ज़रिए या ज़रई पाणी शहरनि खे ऐं आबादगारनि खे कोन पियो मिली सघियो, इंतहाई अज़ाब उन्हनि गुज़ारियो। पर हींअर त इंतहाई जेको खीरथर केनाल आहे जंहिंमां ज़रई पाणी बि मिले थो आबादगारनि खे ऐं ज़मीनूं आबाद थियनि थियूं। उन खां पोइ जेकबाबाद जे 3 लख जेकी शहर जी आबादी आहे, सिर्फ़ु जेकबाबाद शहर जी ॻाल्हि कयां थो, पूरे ज़िले जी आबादी जी ॻाल्हि नथो कयां, उहा 3 लख आबादी बि हिन वक़्तु इंतहाई मुतासिर आहे। वाटर सप्लाई ज़रिए उनखे पाणी जे फुड़े जे लाइ तरसी ऐं तड़पी रहिया आहिनि। आबादगार पंहिंजा जेके फ़सुल पोखण लाइ इंतहाई जेको आहे सो उहे परेशानियुनि में मुब्तला आहिनि, जंहिं करे आए ॾींहुं ते जेको आहे सो एहतजाज बि थिए पियो। पर हिते इहो ॿुधायो वञे थो त खीरथर जंहिंमें पाणी ईंदो आहे उहो गुडू बैराज खां सिधो ईंदो आहे बेगारी कैनाल में। बेगारी कैनाल शिकारपुर ज़िले जेकबाबाद ज़िले जे खीरथर कैनाल में पाणी फराहम कंदो आहे। उन खां पोइ इहो बलोचिस्तान जे वेझाई वारा जेके इलाइक़ा आहिनि, ज़िला आहिनि, उन ताईं पाणी वेंदो आहे जेको बेगारी कैनाल गुडू बैराज मां जेकी बेगारी कैनाल निकिरे थी।
उहा बेगारी केनाल वारो पाणी खीरसर केनाल में अचे थो। खीरसर केनाल जो जेको आहे सो पाणी वरी जेकबाबाद जे ज़िले जी ज़मीनुनि ऐं बलूचिस्तान जे भर पासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि खे उहो पाणी मिले थो। पर हिन वक़्तु जॾहिं बेगारी सुकल आहे जेकी गुड्डू बैराज मां निकिरे थी, उतां जेको आहे सो सिंधू दरिया मां जेकी बेगारी निकिरे थी उन में ई पाणी जो हिकिड़ो फुड़ो कोन्हे, त खीरसर केनाल में बि पाणी अहिड़े ई नमूने सां कोन्हे, वारी उॾामी रही आहे, जंहिं करे आबादगार बि इंतहाई परेशान ऐं शहरी आबादी जेके ज़िले जेकबाबाद जा 3 तालुका आहिनि, जेकबाबाद शहर जी 3 लख आबादी आहे, ठुल तालुको जेको जेकबाबाद ज़िले जो वॾे में वॾो तालुको आहे, उन शहर में बि जेको आहे वाटर सप्लाई ज़रिए पाणी जी फराहमी न आहे। गड़ी खेड़े तालुके में वाटर सप्लाई ज़रिए पाणी जी फराहमी न आहे ऐं साॻे वक़्तु वरी ज़रई पाणी बि 3 तालुकनि में मुयसरु कोन्हे, जंहिं करे जेको आहे सो आबादगार बि इंतहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। त साॻे वक़्तु जेके शहरी आबादी जा माण्हू आहिनि जेके पीअण जे पाणीअ लाइ उहे तड़पी ऐं तरसी रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकबाबाद शहर जो जेको विच आहे या ज़िले जेकबाबाद जा जेके 3 तालुका आहिनि, ठुल, गड़ी खेरो ऐं जेकबाबाद, उन्हनि जो शहरी एरिया जेको आहे उहो ज़मीनी जरो कड़ो ऐं खारो आहे जेको पीअण लाइक़ु न आहे, जंहिं करे माण्हू उन पाणी जे बहिरान बाद जेको आहे शहरी आबादी जा माण्हू पाणी ॾोकड़नि ते ब्लेक ते ख़रीद करण ते मजबूर आहिनि। जेके माण्हू गॾा गाॾे वारा शहर जे ॿाहिरें पासे खां जेको झर जो पाणी भरे अची शहर में गॾा गाॾनि ते झरीकेननि में विकिरो कनि था, उहो उन्हनि ब्लेक ते विकिरो शुरू करे छॾियो आहे पाणी जे बहिरान बाद। ऐं आबादगार जेके आहिनि वीचारा पंहिंजी कोशिशुनि पाण पंहिंजी मदद ते पाण जेके वॾा आबादगार आहिनि उहे ट्यूबवेल ज़रिए जेको पाणी जेको आहे सो खणण जी कोशिशि कनि था, पर उन बावजूदि जेको नंढो आबादगार ऐं हारी आहे उहो इंतहाई परेशानियुनि खे परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इंतहाई सख़्तु परेशानी वारी सूरत हाल आहे। ठीकु आहे परवेज़, तव्हांजी महिरबानी। जानमन महर, तव्हांजी महिरबानी। लतीफ़ शोरो, अमीर अली चांडियो, हनीफ़ सुहाग, महबूब बिरोई, इमाम अली भलाई, तव्हां सभिनी जी महिरबानी। तव्हां वक़्तु ॾिनो। इंतहाई अहम सूरत हाल आहे नाज़रीन, इंतहाई गंभीर जंहिंखे सूरत हाल चइजे। सॼी सिंध मां दाहूं अचनि पियो, सिंधू दरिया मां वारी उॾामी रही आहे, केनालनि में पाणी न पियो वञे, ज़मीनूं बंजर थी चुकियूं आहिनि, माण्हू वटि पीअण जो पाणी न आहे, माण्हू टैंकर वठनि पिया, नंढनि नंढनि इलाइक़नि में पीअण पैसनि ते पाणी माण्हुनि खे न पियो मिले। हिन सूरत हाल में वफ़ाक़ी सरकार खे ज़रूरु नोटिस वठणु घुरिजे। 1991 जो मुआहिदो उहो साम्हूं मौजूदु आहे, उन ते अमल करणु घुरिजे। जेकी पाणीअ जी विर्छ आहे, पाणीअ जो हिसो आहे, उहो मुकमल तौर ते सूबनि खे ॾिनो वञे, सिंध खे ॾिनो वञे। ऐं जेकी अगरि खोट मथे पैदा थिए थी त उन खोट में बि बराबरी बुनियादु हुजे। ईअं न त सिंध वधीक खोट जंहिंखे चइजे त 60% ताईं अची वञे ऐं पंजाब 23% खोट, सो खोट में बि बराबरी हुजे। वफ़ाक़ी सरकार खे इन ते ज़रूरु नोटिस वठणु घुरिजे, सिंध जी दाह ॿुधणु घुरिजे। सिंध पाणी वारे मामले ते हक़ीक़ी बुनियादनि ते सख़्तु परेशान आहे, माण्हू सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।